घोटकी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त घोटकी जे चीफ म्युनिसिपल ऑफिसर कमर ज़मान चयो आहे त रमज़ान मुबारक जे आख़िरी अशरे दौरान घोटकी शहर जे हर घटी ऐं पाड़े में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर कयो वञे ऐं मौजूदा वसीलनि जो बहितर इस्तेमाल करे सभु मसइला हल कया वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन पंहिंजी ऑफिस में म्युनिसिपल कमेटी जे ग्रेड 1 खां ग्रेड 4 ताईं जे मुलाज़िमनि में ईद जा कपड़ा विराइण जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो आहे। चीफ म्युनिसिपल ऑफिसर कमर ज़मान सफ़ाई अमले खे हिदायतूं ॾींदे चयो आहे त शहर जे समूरनि घटियुनि पाड़नि में सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर बणायो वञे। इन सां गॾु बंदि थियल नालनि खे बि खोलियो वञे जीअं गंदे पाणी जी नेकाल में का बि परेशानी न थिए। इन चयो त शहर खे साफ़ सुथरो बणाइण लाइ समूरनि मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि खे घुर्जे त हू म्युनिसिपल अमले सां सहकार कनि, पंहिंजे आस पास किचिरो गॾु थियण न ॾियनि ऐं किचिरो हिकिड़ी जॻह ते रखनि त जीअं म्युनिसिपल अमलो उतां अची खणी वञी सके। सोमरो वॉलपेपर्स एंड पीवीसी पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांझन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786 03333702 तालिब हुसैन 0317131096 मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।